गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेता समुंद सागर नीर भरिया तेते अवगुण हमारे दया करो किछ मेहरे उपावो डुबंदे पत्थर तारे पवन तने संकट हर मंगल मूर्ति रो राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभु। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा वसण घोट की जय। शहंशाह पारूशा साहेब की जय। बाबा परमानंद साहेब की। आयुलाल सबई ताड़ियों मजाए छो झूलेलाल। ओम ओम सबने का पैरों साथ संगत जी अचो मिली करे हरि नाम संकीर्तन कयो प्रभु के याद कयो भाव सां मिली करे सासा गड नाम संकीर्तन में शामिल थियो। जय जय राधा रमण हरि बोल। 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 राधा रमण हरि बोल। जय जय 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 राधा रमण। जय जय राधा रमण। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण। जय जय राधा रमण। जय जय राधा रमण हरि बोल।
हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, हरि बोल। जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, मिली करे काढ़ी सेवा। हो जय जय राधा रमण, हरि बोल। 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 राधा रमण, हरि बोल। जय जय राधा रमण, हरि बोल। हरि बोल, हरि बोल, हरि बोल, 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 हरि बोल। हरि बोल, हरि बोल, हल्की ताड़ी सेवा प्रेम सा। जय जय राधा रमण, हरि बोल। 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 ओ जय जय राधा रमण, हरि बोल। 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 जय राधे राधे, राधे राधे, जय 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 राधे राधे, राधे राधे, जय 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 राधे राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल, राधा रानी सरकार। बोलो वसण घोट शहंशाह पारूषा साहेब की सद्गुरुदेव भगवान। की जय। परम आदरणीय, परम पूजनीय, परम वंदनीय असांजा प्यारा बाबा साईं कालीराम साहिब जन जे चरणन में बारंबार प्रणाम। सभिनीनि संतन जे चरणन में प्रणाम। तव्हां संगत के भी प्रणाम। वॾी कृपा असां सभिनीनि ते जो असां स्वर्ग खां भी सुहिणे हिन स्थान ते वेठा आहियूं। सतगुरनि जी गोद में वेठा आहियूं। असांजा बाबा भगत राम साहिब जन चवंदा कि जॾहिं भी तव्हां सत्संग में वेहो, सत्संग में जॾहिं भी वेहो तो भाई इहो महसूस कजो कि तव्हां गुरुअ जी गोद में वेठा आहियो। चओ हरे राम। सभिनीनि जी आवाज न आई भाई। चओ न हरे राम, हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, जय जय वसण शाह,
जय जय पारुषा रख रोहिणी वारे थे। हल्का सा आवाज वायलिन का कम करवा दीजिए। हाँ, बोलो जय श्री कृष्ण। तो असांजा बाबा जन, असांजा सतगुरु बाबा भगत राम साहिब जन चवंदा, जॾहिं बि तव्हां सत्संग में वियो त ईअं न समझो कि असां केवल सत्संग में वेठा आहियूं, ईअं महसूस कयो कि असां गुरुअ जी गोद में वेठा आहियूं। ॿार जेॾीमहिल माता पिता जे गोद में हूंदो आहे त कई प्रकार जा दुख कष्ट अगरि ईंदा बि आहिनि त उहे ॿार खे महसूस बि न थींदा आहिनि। छो जो हुनखे भरोसो हूंदो आहे मां पंहिंजे माता पिता जे गोद में वेठो आहियां। अगर कोई तकलीफ ईंदी भी तो मुंहिंजा माता पिता पाण ही ॾिसी वठंदा। बस असां भी इहो महसूस कयूं कि असां भी पंहिंजे सतगुरनि जी गोद में वेठा आहियूं। बाबा वसण शाह जी, बाबा पारू शाह जी, बाबा साईं परमानंद साहिब जन जे चरणनि में वेठा आहियूं। चओ हरि राम। महाभारत में जेॾीमहिल, माफ़ कजो, रामायण में जेॾीमहिल राम जी लंका ते जीत प्राप्त करे, रावण जो उद्धार करे जेॾीमहिल वापस अयोध्या आया त हिकु बार राम जी भैया लक्ष्मण को पुछण लगा कि लक्ष्मण तव्हां 14 साल पूरो असां सां गॾु रहियो, कई कठिन परिस्थिति भी आई, कई सुखद पल भी आया, कई संतन जा दर्शन थिया, कई बार असां गंगा जी में स्नान भी कयोसीं, 14 साल वनवास भी कटियोसीं। तो इन्हनि 14 सालन में सभिनीनि खां सुठो पल तव्हांखे कहिड़ो लॻो? केरु था पुछनि? राम जी, भगवान रघुनाथ कंहिंखां था पुछनि? लक्ष्मण महाराज खां कि 14 सालन में तव्हांखे सभिनीनि खां सुखद पल कहिड़ो लॻो? सभिनीनि खां सुठो काथे लॻो? लक्ष्मण महाराज हथ जोड़िया ऐं लक्ष्मण महाराज चयो, प्रभु वैसे त हर ॾींहुं तव्हां सां गॾु ॾाढो सुठो हुयो, पर सभिनीनि खां बढ़िया मूंखे लंका में लॻो। सभिनीनि खां सुठो काथे लॻो? लंका। राम जी हैरान थी विया, चयो भाई लंका में सभिनीनि खां सुठो लॻो? हा हा, सभिनीनि खां बढ़िया मूंखे लंका में लॻो। अच्छा, लंका में सभिनीनि खां सुठो काथे लॻो? कोई अहिड़ी जॻह या कोई अहिड़ो कोई सुखद हादसो थियो हुजे, कोई अहिड़ो घटना थी हुजे जेको तव्हांखे सभिनीनि खां सुठी लॻी? तो लक्ष्मण महाराज चयो, हा प्रभु, जॾहिं लंका में हुयासीं, जॾहिं मूंखे तीर लॻो, उहो ॾींहुं मूंखे सभिनीनि खां सुठो लॻो। जॾहिं मूंखे तीर लॻो। राम जी चवण लॻा, भाई मूंखे कुझु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, सभिनीनि खां सुठो तोखे लंका में लॻो, वरी ओॾी महिल सभिनीनि खां सुठो लॻो जेॾी महिल तोखे तीर लॻो। ई कहिड़ी ॻाल्हि आहे? तॾहिं लक्ष्मण महाराज जे अखियुनि में आंसू अची विया। राम जी खे हथ जोड़े चवण लॻा, प्रभु, हे प्रभु श्री राम, रघुनाथ जी, सभिनीनि खां सुठो मूंखे ओॾी महिल ई लॻो जेॾी महिल मूंखे तीर लॻो। ओॾी महिल त मां मुर्शिद हुयुमि, बेहोश हुयुमि, पर सभु माण्हू मूंखे ॿुधायो कि लक्ष्मण भैया जेॾी महिल तव्हांखे तीर लॻो न, ओॾी महिल राम जी तव्हांखे पंहिंजी गोद में विहारियो हुयो। मां भले ही मुर्शिद हुयुमि, पर इहो सोचे करे ही मूंखे आनंद तो महसूस थिए कि ओतिरो समय मां राम जी गोद में हुयुमि। सभिनीनि खां सुठा पल मुंहिंजे लाइ उहे ई आहिनि। चओ श्री राम। राम जी भी खुश थिया, लक्ष्मण जी के गले सां लॻायो। हाणे तव्हां असां भी इहो महसूस करे सघूं था भाई कि अगरि असां हिते वेठा आहियूं हिनमहिल सत्संग में, भक्तीअ में, त असां भी सतगुरनि जी गोद में वेठा आहियूं। इहे पल असांजे लाइ सभिनीनि खां सुखद पल आहिनि। चओ हरे राम। ऐं इहे पल वरी कॾहिं न ईंदा आहिनि भाई। वॾा भजन ॻाईंदा आहिनि न, गुरुअ जे गोद में गुरुमुख गुज़ारींदे त ख़ुशि हूंदे। हे जीवन जेको आहे बस संतन भक्तन जी भगवान जी शरण में गुजरी वञे भाई। यही प्रार्थना हुजे। असां सां गॾु प्रार्थना कयो। ए शार्प मेजर रखे। ॾाढो सुंदर भाव, ॾाढो सुंदर भजन, प्रभु के मिली प्रार्थना कयो। हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं। हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो,
हल्की हल्की ताड़ियों की सेवा। अज्ञानी हूँ मैं भगवन, करना कृपा दयालु, करना कृपा दया। सब गाओ। ओ करना कृपा दयालु, करना कृपा दयालु। ओ बंधन से छूट जाओ, हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे आऊं, हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे। बोलो वृंदावन बिहारी लाल की। अच्छा हूँ या बुरा हूँ, जैसा भी हूँ तुम्हारा। अच्छा हूँ या बुरा हूँ, जैसा भी हूँ तुम्हारा। तव्हां बि गायो, हे पंक्ति असां सां गॾु तव्हां बि मिली करे गायो, पंहिंजे प्रभु पंहिंजे सतगुरनि जे लाइ मिली करे। अच्छा हूँ या बुरा हूँ, जैसा भी हूँ तुम्हारा। अच्छा हूँ या बुरा हूँ, जैसा भी हूँ तुम्हारा। बोलो ठुकराओ ना मुझे अब, ठुकराओ ना मुझे, ठुकराओ ना मुझे अब, ठुकराओ ना मुझे अब। ओ चरणों में सिर झुकाओ, हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो, चरणों में कैसे प्रभु। वाह भाई वाह। हिकिड़ी ताड़ियूं जेके असांजा प्यारा भावर असांजा म्यूज़िशियन वेठा आहिनि उन्हनि जे लाइ भाई प्रेम सां चङी तरह। साईं तव्हां अहिड़ी कृपा कई तो महाराजनि जे म्यूज़िशियन खे हिते विहारियो तो गॾु टीम, तो मूंखे भजन बि उन्हनि जा यादि था अचनि। पहले प्रभु को प्रार्थना करो, प्रभु आप कृपा करो, हे प्रभु मुझे बता दो चरणों में कैसे आऊं। जब आप चरणों तक पहुंच जाओ तो फिर हमें क्या गाना है मिलके। तेरी शरण में आके
तुझको अपना बना के मैं धन्य हो गया। तुझको हल्की हल्की ताड़नी सेवा। जय हो। मैं धन्य हो गया। करना कभी ना दूर प्रभु चरणों से आ। करना कभी न दूर प्रभु चरणों से आ। करना कभी ना दूर प्रभु चरणों से आ। चरणों के ही सहारे चरणों के ही सहारे ओ चरणों के ही सहारे चरणों के ही सहारे मैं भव पार हो गया। तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। तेरी शरण में आके मैं धन्य हो। जय हो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। जय हो बोलो वसण घोट की। जय हो। कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब हो। कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब। हाँ, कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब। अमीर यहाँ, कितने पर एक आप मिल गए तो, एक आप मिल गए तो। हो, एक आप मिल गए तो, एक आप मिल गए तो। मैं धनवान हो गया। तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। तेरी शरण में आके मिली करे प्रेम सा। हो जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। राधा रमण, राधा रमण। हाँ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। हाँ जय जय राधा रमण, प्यारो राधा रमण। जय जय राधा रमण, प्यारो राधा रमण। हो जय जय राधा रमण, प्यारो राधा रमण। जय जय राधा रमण,
वसण घोट की शहनशाह पारूशाह साहिब की आयो लाल सभई चो झूलेलाल। प्यार सा चो जय जय वसण शाह, जय जय पारूशाह। रख रख तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। बस केवल असा संतन जी शरण ताणी पहुंची वनो। बस रामायण में 9 प्रकारन जी भक्ति लिखियल आहे, 9 भक्ति, पर पहिरी भक्ति लिखियल आहे प्रथम भक्ति संतन कर संगा। पहिरी भक्ति आ कि कोई ये जीव संतन जो संग करे, बाकी पंहिंजो पाण ही संत भक्ति कराईंदा आहिनि। कॾहिं चवंदा आहिनि वे नाम जप भाई, कॾहिं चवंदा हे सेवा तोखे करणी आहे, वे भाई कीर्तन ॿुध। बस असांजो कमु आहे कि संतन जी शरण ताणी पहुची वञो। इहा सभिनीनि खां वॾी उपलब्धि आहे। हिकिड़ा सूफ़ी दरवेश संत थिया आहिनि, तव्हां ध्यान सां ॿुधंदव, तव्हांखे कुझु नंढी नंढी कथाऊं ॿुधायूं भाई? हाँ पक तंग त न थी वियो भाई? हाँ चओ जय श्री कृष्ण, अना प्रेम सां चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। हाँ भैया ये थोड़ी सी आवाज मुझे और बढ़ा के दे दो क्योंकि मॉनिटर नहीं मिल रहा है। हाँ जय श्री कृष्ण। हिकिड़ा सूफ़ी संत थिया आहिनि दरवेश, जिन जो नालो हुयो संत नासिर शाह। छा नालो भाई? नासिर शाह। ॾाढा महान दरवेश थिया आहिनि। उन्हनि वटि हिकिड़ो नयो नयो सेवक अची जुड़ियो, सेवा करण लॻो नौजवान, ॾाढो बढ़िया सेवा करे। त जेके भाव सां सेवा कंदा आहिनि न, उहे संतनि जी नज़र में अची वेंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायूं भाई, जेको संतनि जी नज़र में अची वियो त भैया बेड़ा पार आहिनि। असांखे छा लॻंदो आहे, असां माण्हुनि जी नज़र में अचूं, है न? समाज में ॾाढो उथणी वेहणी सुठी हुजे, ऊंचो पद हुजे, माण्हू मूंखे सुञाणनि। अरे सॼो संसार सुञाणे वियो पोइ भी कोई वॾी ॻाल्हि न आहे, पर अगर संत जे परिचय में अची वियासीं त जीवन सफल आहे। संत नासिर शाह, उन्हनि वटि हिकिड़ो सेवक आयो नयो नयो, बढ़िया सेवा करे। त रोज नज़र वञी संतन जी कृपा दृष्टि सां निहारनि संत की वाह हे नौजवान प्यारो बालक रोज सेवा तो करे। कॾहिं प्रेम सां हिकु ॾींहुं सॾु कयूं, हेॾे आ पुट। जी बाबा तुंहिंजो नालो छा आहे? हथ जोड़े चयो साईं मुंहिंजो नालो आहे फतेह। छा नालो ॿुधायो? फतेह। त नालो ॿुधी करे संत नासिर शाह खिलण लॻा। चयो फतेह, एड़ो केड़ो कम कयो तई जो नालो रखायो तई फतेह? कोई एड़ो चोखो कम कयो तई भाई, एड़ी फतेह तोखे थी आ संसार में जीवन में जो नालो रखियो तई फतेह? 2 मिंट उन बि वीचार कयो, हथ जोड़िया, चवण लॻो साईं वैसे त मां कोई एड़ो कम न कयो आ, अगर संसार जी दृष्टि सां ॾिसूं त मां एड़ो कोई चोखो कम न कयो आ जो मुंहिंजो नालो हुजे फतेह। पर हा मां तव्हांजे चरणनि ताणी पहुची वियो आहियां, इहे मुंहिंजे लाइ सभिनि खां वॾी फतेह आहे। त पोइ मुंहिंजो नालो बराबरि आहे फतेह। बस तव्हांजी शरण पहुची वियो आहियां, तव्हांजे चरणनि में लॻी वियुमि, इहा मुंहिंजे लाइ सभिनि खां वॾी उपलब्धि आहे, सभिनि खां वॾो पद आहे। संत नासिर शाह ॾाढो ख़ुशि थिया, गले सां लॻायो, चयो अॼु खां तुंहिंजो नालो केवल फतेह कोन्हे, असां तोखे पंहिंजो नालो बि था ॾियूं, तुंहिंजो नालो आहे फतेह शाह। अॻिते हली ॾाढा वॾा संत थिया। चओ हरे राम हरे कृष्ण। तो बस कोई संतन जी शरण में अची वञे, कोई प्रभु जी शरण ताणी पहुची वञे तो उनजो बेड़ो पार आहे। असां भी प्रार्थना कयूं, असां भी प्रार्थना कयूं पंहिंजी सतगुरुअ खे कि साईं मां तव्हांजी शरण में त अची वियो आहियां, मूंखे अपनाए वठिजो। मेरो आहियां, मंदो आहियां, जहिड़ो बि आहियां, प्रभु तुंहिंजो आहियां, अपनाए वठिजो, बस कृपा कजो। संसार अपनाए न अपनाए, कल गायोसीं न, दुनिया भली धिकारे दाता तू न धिकार। अरे प्रार्थना रोज कजे, रोज यही प्रार्थना हुजे कि मूंखे स्वीकार कजो, मूंखे स्वीकार कजो। असां चवंदा आहियूं न कि हे मुंहिंजो गुरु आहे, हे मुंहिंजो गुरु आहे, केॾी गर्व सां चवंदा आहियूं हे मुंहिंजा सतगुरु आहिनि, हे मुंहिंजा सतगुरु आहिनि। पर ठीकु आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, इन में बि प्रेम जी ख़बर न पई कि असां चऊं था कि हे मुंहिंजा सतगुरु आहिनि, हे मुंहिंजा सतगुरु आहिनि। प्रेम त तॾहिं सफल थींदो जॾहिं सतगुरु चवनि कि हे मुंहिंजो सेवक आहे, हे मुंहिंजो शिष्य आहे। हा हा उहे अपनाइनि भाई।
हिकिड़ो व्यापारी हुयो, भाॼियूं विकिणंदो भाई। चओ हरे राम। हाँ, बड़ौदा वारा वेठा आहिनि। अॼु परिचय मिलियो तव्हांजो कि तव्हांजो बि इहो ई कमु आहे भाई। चओ हरे राम। हिकिड़ो व्यापारी हुयो, ॾाढो वीचारो दीनहीन ऐं भोलो भालो सीधो साधो, भाॼियूं विकिणंदो रोज, ताजू ताजू थोड़ी भाॼियूं वठी अचे, थोड़ा पैसा बचाए ऐं विकिणी छॾे। भोलो भालो हुयो त हिकु ॾींहुं कंहिं फ़ाइदो खयो, उनखे खोटा सिक्का ॾेई वियो। खोटा सिक्का जेके कंहिं कम जा न हुया, उहे खोटा सिक्का ॾेई करे बदले में ताजी ताजियूं भाॼियूं खणी वियो। ऐं उन ॾिठो बि कि साम्हूं वारो खोटा सिक्का तो ॾे, पर पोइ बि कुझु चयो कोन, बदले में ताजियूं भाॼियूं ॾेई छॾियूं। चओ हरे राम। हाणे रोज कोई न कोई उनजी भोलेपन जो फ़ाइदो खणे, रोज कोई न कोई अची अहिड़ा सिक्का ॾेई वञे, खोटा सिक्का जेके कंहिं कम जा न, ऐं ताजी ताजियूं भाॼियूं खणी वञे। जॾहिं उन भक्त जो जीवन जो आख़िरी ॾींहुं हुयो, आख़िरी समय, अंतिम समय महसूस थियो कि अॼु प्राण निकिरी वेंदा, ॿाहिरि आयो पंहिंजे आंगन में, मथे परमात्मा खे निहारे करे चवण लॻो, हे प्रभु, हे दीन बंधु दातार, हे मुंहिंजा स्वामी, मां जीवन भर माण्हुनि जा खोटा सिक्का अपनाया, कॾहिं कंहिंखे मना न कयो, बदले में ताजू ताजू भाॼियूं ॾिनियूं आहिनि। कंहिंखे बि मना न कयो प्रभु, सभिनीनि जा खोटा सिक्का अपनाया आहिनि, जबकि मूंखे ख़बर आहे उहे मुंहिंजे कहिड़े कम जा न आहिनि। उहे खोटा सिक्का अपनाए करे मां बदले में उन्हनि खे भाॼियूं ॾिनियूं आहिनि। प्रभु सुभाणे तूं वटि बि हे खोटो सिक्को अचे त अपनाए वठिजां। चओ हरे राम। मूंखे बि ख़बर आहे मां कहिड़े कम जो न आहियां, पर मां तो वटि पहुची वियुमि त मूंखे अपनाए वठो। चओ हरे राम। करुणा कृपा दयालु, करुणा कृपा दयालु, बंधन से छूट जाऊं, हे प्रभु मुझे बता दो, हे प्रभु मुझे बता दो। प्रभु तव्हां स्वीकार कजो, सेवा में रखजो, भक्ति में रखजो, छो जो इन जे बिना त जीवन अधूरो आहे। सत्संग जे बिना जीवन अधूरो आहे, संतन जे बिना जीवन अधूरो आहे। जेके जेके पंहिंजे गुरुअ जी शरण में आहिनि न भाई, उहे ध्यान सां ॿुधजो, उन्हनि जो जीवन सुरक्षित आहे, सुरक्षित आहे उन्हनि जो जीवन। चओ हरे राम। हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। भैया एफ कर दीजिए, एफ मेजर। यही प्रार्थना असांजे बाबा साईं जन भी कई, संगत जी फरमाइश भाई हर बार इहो भजन असां गाईंदा आहियूं। ईअं न गाईंदे गाईंदे तव्हां असांखे वरी असां मां बोर थी वञो। सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे, घोट वसण शाह तुंहिंजे अॻियां अरदास आहे, जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो, तू मुंहिंजो आ मालिक सब कुछ तो ते रखियो, जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं, हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐं वॾक साईं, माफ़ी दे साईं मुंहिंजा, माफ़ी दे साईं मुंहिंजा, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, जीअं तोखे वणे
भुलिया बंदो भुलिया बंदो हल्की हल्की ताड़ी की सेवा जय हो सभई गाए जो हा रहमत वारा साईं वसण शाह रहमत कर आसरे तुंहिंजे आया मुंहिंजी सौली कर साईं सौली हा रहमत वारा साईं वसण शाह रहमत कर आसरे तुंहिंजे आया मुंहिंजी सौली कर सिवा ना हितड़े मुंहिंजो कोई आ परदीप जोत हीलो वसीलो तू ही आ तोखां सिवा ना हितड़े मुंहिंजो कोई आ सारी संगत जोत हीलो वसीलो तू ही आ जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐं वॾक साईं ओ साईं मुंहिंजा भुलियल या बंदो गायो माफ़ी दे साईं मुंहिंजा ओ साईं भुलिया बंदो भुलिया बंदो भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे घोट वसण शाह तुंहिंजे अज्ञार दास आहे जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो तूं मुंहिंजो आ मालिक सब कुछ तो ते रखियो जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐं वॾक साईं माफ़ी ॾे साईं मुंहिंजा भुलियल या बंदो भुलियल या बंदो भुलियल या बंदो भुलियल या बंदो बोलो वसण घोट की जय शहंशाह पारूशाह आयो लाल सभई ताड़ी वजाए झूलेलाल। हाँ भाई ॾिसो हर कंहिंखो अपराध थींदो ही आहे कॾहिं न कॾहिं कोई न कोई ग़लती थींदी ही आहे पर जेके संत महात्मा सतगुरु हूंदा आहिनि उहे असांजो ढक ढकींदा आहिनि। सुखमनी साहब में गुरु अर्जन देव महाराज ॾाढी प्यारी वाणी चवनि था अपने जन का पर्दा ढाके
अपने सेवक की सर पर राखे, अपने दास को दे वडियाई, अपने सेवक को नाम जपाई। चवंता पंहिंजनि प्यारनि जा ढक ढकींदा आहिनि सतगुरु। असां तव्हां शायदि हिते वेहण जे लाइक़ बि न हुजऊं, पर इहे इन्हनि जी कृपा आहे जो असांखे वेही करे हिते भक्ति कराइनि था। चओ जय जय वसण शाह, जय जय पारू शाह। ये बाबा परमानंद साहिब जिन जी कृपा है, बाबा वसण शाह जी कृपा है, जो उन्हनि पंहिंजे चरणनि में विहारियो ऐं ढक ढकी रहिया आहिनि। हिकिड़ी घटना असां संतनि जी द्वारा ॿुधी से ॾाढी सुंदर। बाबा समय आहे, चओ जय जय वसण शाह। हिकिड़ो बालक स्कूल में पढ़ाई कंदो, भाई गुरुकुल में पढ़ाई कंदो, ध्यान सां श्रवण कजो, ॾाढी सुंदर घटना। बालक गुरुकुल में पढ़ाई कंदो, उनजो जन्मदिन हुयो। ॿियनि ॿारनि में उन कुझु चॉकलेट टॉफी बांटिया, त जन्मदिन वारे ॾींहुं उहो सोन जी अंगूठी पाए आयो। उनजी माता अंगूठी पाराई त उहो गुरुकुल बि पाए हली आयो। स्कूल में पढ़ाई पिया करनि ॿार, काथे उन ग़लती सां लाहे करे केवल हिकिड़ो मिंट रखी ऐं उहो अंगूठी जेकी आहे चोरी थी वई। चओ हरे राम। हल्का हल्का फ्लूट बजाइए भैया, या वायलिन बैंजो जो भी। चओ जय श्री कृष्ण। तो अंगूठी चोरी थी वई ॿार जी, जन्मदिन हुयो उनजो। वो ॿार ॾाढो घबराइजी वियो कि अरे मुंहिंजी माता अॼु सोन जी अंगूठी पाती ऐं मां गुम करे छॾी, हेॾी होॾी थी वई। अची मास्टर साहब खे ॿुधाई, चई गुरुजी छा थियो पुट, मुंहिंजी अंगूठी गुम थी वई आहे। पहिरियों त गुरुजी ॾाढो डांटियो, तू नंढो ॿार अंगूठी कीअं पाया आहियो भाई? कि गुरुजी ग़लती थी वई, अॻिते ये ग़लती न कंदुमि, पर अॼु ॻोल्हे ॾियो, दया कयो, कंहिं चुराए वरिती आहे, चोरी थी वई आहे। गुरुजी चयो चिंता न कर, असां तलाशी वठूं था, मिली वेंदी, तू चिंता न कर। गुरुजी क्लास में आया, गुरुजी चयो भाई न ॿार जी अंगूठी चोरी थी वई आहे, असां तलाशी वठंदासीं, पर ॾिसो केॾा कामिल हुया उहे। वो मास्टर साहब भी केॾा कामिल हुया, केॾी उन्हनि में उन्हनि जी केतिरी महिमा कयूं। जेॾी महिल तलाशी वठण आया त हिकिड़ी कारी पट्टी सभिनीनि खे ॾिनो, चयो पुट सभु पायो पंहिंजी अखियुनि ते, ताकि अंगूठी जंहिंजे जेब मां निकिरे त कंहिंखे ख़बर बि न पए चोरी कंहिं कई आहे। गुरुजी आया, सभिनीनि खे अखियुनि ते कारी पट्टी ॿधऊं ऐं विया। धीरे धीरे करे हिकु हिकु ॿार जी उन्हनि तलाशी वठी। हिकिड़े ॿार जे गीदे मां जेब मां उहा अंगूठी निकिती, पट्टी हटाई गुरुजी, जंहिंजी अंगूठी उनखे वापसि ॾिनो, चयो भाई सुभाणे खां न पाए अचिजांइ। हाणे हो ॿार घबराए पियो जंहिं चोरी कई, कि गुरुजी ॾिसी वरितो आहे। हाणे गुरुजी सभिनीनि जे साम्हूं मुंहिंजो नालो खणंदा, बदनामी थी वेंदी, कोई मूंसां ॻाल्हाईंदो न, सभिनीनि सभु दोस्ती तोड़े छॾींदा। घबराइण लॻो, पर गुरुजी कंहिंजे साम्हूं बि नालो न खयो। घर वियो, ॾाढो चिंता में हुयो कि गुरुजी पक मुंहिंजे माता पिता खे स्कूल घुराईंदा ऐं चवंदा कि भाई हिनखे कढी छॾियो स्कूल मां, असां कोन पढ़ाईंदासीं। ॾाढो घबराइण लॻो, पर ॿियो ॾींहुं गुज़री वियो, गुरुजी कंहिंखे बि ॻाल्हि न कढी। टियों ॾींहुं शुरू थी वियो, गुरुजी कंहिंसां ॻाल्हि न कढी। हाणे उन ॿार खे ॾाढी ग्लानी थियण लॻी कि हे मुंहिंजा गुरु केॾा कामिल आहिनि, मास्टर साहब केॾा सुठा आहिनि, मुंहिंजो ढक ढकनि था, मां चोरी कई आहे, हिननि खे ख़बर आहे, पर कंहिंखे ॿुधाइनि कोन था। और हिकिड़ो मां उन्हनि जो शिष्य आहियां जो एॾी नंढी उमिरि में चोरियूं थो कयां। ॾाढी ग्लानी थी, मन लॻाए करे गुरुजीअ पढ़ायो ऐं मन लॻाए करे ॿार बि पढ़ियो। पढ़ी 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 करे अॻिते हली ॾाढो वॾी पोस्ट ते पहुची वियो। हिकु ॾींहुं यादि आयो कि मां पंहिंजे गुरुअ जो धन्यवाद कयां, जंहिं गुरुअ बिल्कुलु फ़र्क़ु न कयो। मां चोर हुयुमि, पोइ बि हुनजे पढ़ाईअ में कोई फ़र्क़ु न आयो। एॾो बढ़िया हुन मूंखे पढ़ायो कि अॼु मां सुठी पोस्ट ते आहियां। हिकु ॾींहुं गुरुजीअ जे दरवाजे ते वियो, गुरुजीअ दरवाजो खोलियो, प्रणाम की, चई गुरुजी मूंखे सुञाणो था? चयो न पुट, परिचय ॾे। चई गुरुजी मूंखे नथा सुञाणो, तव्हां मूंखे पढ़ायो आहे। गुरुजी चयो मां त हज़ारनि खे पढ़ायो आहे भाई, तू पंहिंजो परिचय ॾे। चई गुरुजी असांजे क्लास में कक्षा में हिकु बार सोन जी अंगूठी चोरी थी हुई, मां ई त चोराई हुई। हाणे यादि आयो। गुरुजी जोर जोर सां खिलण लॻा, मथे खे हथ ॾिनो, चयो अच्छा उहो तूं है भाई? हा गुरुजी मां ई त हुयुमि, तव्हां मूंखे एॾो जल्दी भुलिजी वियो। तूं चोरी कई? हा हा गुरुजी मां ई चोरी कई, तव्हांखे कीअं यादि कोन्हे? तॾहिं गुरुजी ॾाढी प्यारी ॻाल्हि चई। उन्हनि चयो प्यारा, सच ॿुधायां, उन ॾींहुं केवल मां तव्हां ॿारनि खे अखियुनि ते पट्टी न ॿधी, पंहिंजी अखियुनि ते बि कारी पट्टी ॿधी हुई। तव्हां छो? त
तॾहिं गुरु जी चयो ताकि मूंखे बि ख़बर न पए कि चोरी कंहिं कई आहे। छो? गुरु जी चवण लॻा अगरि ख़बर हुजे हा त शायद मां ॿियनि ॿारनि ते वधीक ध्यानु ॾियां, तो ते ध्यानु न ॾियां कि हे त चोरी तो करे। शायद पढ़ाइण जे तरीक़े में फ़र्क़ु अची वञे, मां ॿियनि ते मां वधीक ध्यानु ॾेई करे तोखे घटि पढ़ायां, पर मां चाहियां पियो इहो फ़र्क़ु मुंहिंजे अंदरि बि न अचे। इन जे लाइ मां उन ॾींहुं अखियुनि ते पटी ॿधी। उहो जेको बालक हुयो चरणनि ते किरी पियो। चओ हरे राम। ये तो हिकिड़ी छोटी सी कहानी, पर ये असां सभिनीनि जी आहे। सभिनीनि जी आहे। जेके बि असां सतगुरनि जा सेवक बणजण आया आहियूं या उन्हनि जी शरण में आहियूं, ये असांजी कहानी आहे कि असां बि रोज कोई न कोई अपराध कंदा आहियूं, कोई न कोई ग़लती थी वेंदी आहे, पर असांजा सतगुरु एॾा कामिल आहिनि, उहे असांजो ढक ढके छॾींदा। चो जय जय वसण शाह, जय जय पारू शाह, रख रोइड़े वारे। एक बार असां भी गलती करे भगवान के पंहिंजे सतगुरु के छॾी छॾींदा आहियूं। ध्यान ॾिजो भाई, शायद तव्हां के ॻाल्हि बुरी लगे, पर असां अहिड़ा सभु आहियूं कि थोड़ो सुख दुख ईंदो आहे छॾेस भगवान के, थोड़ो ई सुख दुख ईंदो आहे छॾे गुरुनि के। भाई शायद असां छॾे सघूं था, पर अगर एक बार उहे बाह पकड़ींदा आहिनि त कॾहिं न छॾींदा। मां तव्हांखे प्रमाण ॾियां, मां तव्हांखे कई कथाऊं भक्तमाल जी अगर ॿुधायां त प्रमाण मिली वेंदो। भगवान जगन्नाथ महाप्रभु उतां जी मां तव्हांखे हिकिड़ी घटना ॿुधायां। भाई ध्यान सां ॿुधजो। जगन्नाथ मंदिर में हिकिड़ो पुजारी सेवा कंदो, ॾाढे प्रेम सां, ॾाढे भाव सां। कई सालन को नियम, कई सालन जी सेवा उन्हनि जी हूंदी। रोज सुबह जो मंदिर वनी करे भगवान जगन्नाथ जी आरती कंदो, भगवान के श्रृंगार कंदो, वस्त्र मटींदो, सब सेवा उनजी हूंदी। हिकड़ी सेवा करे वापस पे अची पंहिंजे घर पे वनी त वेंदे 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 हिकड़ी गणिका नजर आई रस्ते में, वैश्या। सुंदरता ते मोहित थी वियो। हाणे ख़बर तो छा नियम कई, रोज सुबह जो मंदिर वने, शाम जो मंदिर में जेॾीमहिल घर वापस वने त रोज गणिका वट वने, रोज वैश्या वट वने। यानी सुबह जो पूजा अर्चन करे, भक्ति करे, सेवा करे मंदिर जी, भगवान जी, ऐं शाम जो अची वही संसार जा व्यभिचार करे। रोज जो नियम। हिकड़ी कंहिं वॾे संत ॾिसी वतो, ॾाढो नाराज थियो, मंदिर में सॾ कयूं, चयो हेॾे आ भाई, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे कि तू रोज सुबह जो मंदिर ईंदो आहे, सेवा कंदो आहे, सेवा बढ़िया कंदो आहे, ॾाढे भाव सां कंदो आहे, पर हे छा शाम जो तू रोज गणिका वटि थो वञे, वैश्या वटि थो वञे। नज़र हेठि थी वई, हथ जुड़जी विया, चयो हा साईं इहो सच आहे। वॾनि संतनि चयो हीअं न हलंदो भाई, एक तरफ हो जाओ, एक पासे हो जाओ, एक तरफ हो जाओ, ये ॻाल्हि ठीक ना आहे। चई साईं मतलब या त तू भगवान वटि अच या वैश्या वटि वञ। अॼु तोखे चुनाव करणो पवंदो, या तू भगवान खे चुन या तो उन गणिका खे चुन। कंहिंखे छॾींदे भाई? हथ जोड़े नज़र हेठि, उन चयो साईं मां छॾियो कंहिंखे, भगवान खे। और संत भी मौजी हुया, उन्हनि चयो ठीकु आहे भाई, छॾियो त छॾियो, ठीकु आहे, हली वञ, हाणे मंदिर न अचजां। हली वियो, गणिका वटि रोज वेंदो। कुछ समय गुजरियो, कुछ साल गुजरिया, जेतरी उनजी उम्र, संसार यात्रा पूरी थी, हिकड़ी प्राण निकता। जैडी प्राण निकता उन ॾींहुं भगवान जगन्नाथ उन्हनि वॾनि संतनि जे सपने में आया। भगवान सपने में दर्शन ॾिनो। भगवान सपने में संतन के चवनि था पुजारी जी प्रभु अॾो भगत गुजारियो तो, सुभाणे उनजो अंतिम संस्कार थींदो। हा प्रभु। भगवान चवनि था पुजारी जी, महात्मा जी, तव्हां सभु उनजे अंतिम संस्कार में वञिजो ऐं उनजो संस्कार ईअं कजो जीअं मुंहिंजे संतनि ऐं भक्तनि जो कंदा आहियो। सपने में भगवान चयो त पुजारी सपने में ही भगवान को पुछनि था कि प्रभु कमाल था कयो, गुस्ताखी माफ़, पर हो त लायक कोने। मां मञिया तो पहिरियों तव्हांजी सेवा कंदो हो, पर पोइ तो न तव्हांखे छॾियो ऐं गणिका खे चुनियो। तव्हां तॾहिं बि चओ था कि उनजो अंतिम संस्कार तव्हां ईअं कजो जीअं मुंहिंजे कंहिं भक्त जो कंदा आहियो, मुंहिंजे कंहिं संत जो कंदा आहियो। हा हा मां चवां तो न भाई, तव्हां उअं ई कजो। छो प्रभु, हो त तव्हांखे छॾे वियो कई साल पहिरियों। भगवान चयो बसि एतिरी सी त ॻाल्हि आहे, उहो छॾे वियो, मां अॼु ताणी उनखे न छॾियो। ये सच्ची घटना। चओ हरे राम। भगवान चवनि था बसि उहो ई त छॾे वियो न, मां अॼु ताणी उनखे न छॾियो।
तव्हां संस्कार हुनजो हुई कयो। पुजारी जी रोण लगा कि वाकई तव्हां खे जगन्नाथ चवंदा आहिनि, महाप्रभु दीनों के नाथ। पतित पावन भगवान जो नालो आहे, पतित पावन। चओ हरे राम। त असां बि अहिड़नि प्रभु जी अहिड़ी सतगुरनि जी शरण में अची वञूं भाई, जीवन सफल थी वेंदो। ॿियो कुछ न घुर्जे। अरे संसारी वस्तु त हिते ईअं ई लुटजंदियूं आहिनि। अचो खणी वञो, अचो खणी वञो। चओ हरे राम। साईं कल असां सत्संग पिया ॿुधूं पुंडरीक गोस्वामी महाराज, ॾाढी उन्हनि सुंदर ॻाल्हि चई। उन्हनि चयो भगवान सबसे सरलता से सरलता, सभिनीनि खां इजी भगवान ॾेई छॾींदा आहिनि मुक्ति। कोई अचे खणी वञे मुक्ति। सभिनीनि खां इजी तरीक़े सां भगवान ॾींदा आहिनि मुक्ति, ऐं सभिनीनि खां कठिन तरीक़े सां ॾींदा आहिनि भगवान भक्ति। भक्ति एॾो सरलता सां न मिलंदी आहे। वो जॾहिं असां संतनि वटि वञी करे प्रार्थना कयूं, झोली फैलाए संसार असां कई बार घुरियो आहे, हिकु बार वञी करे उन्हनि खे प्रार्थना कयो कि आपके चरणों में मेरी प्रीति बनी रहे। हे जीवन जेको आहे तव्हांजे चरणनि में गुज़री वञे, सेवा में गुज़रे, भक्ति में गुज़रे। माल त खूब घुरियो आहे असां संतनि खां, कॾहिं माला घुरी वठो। माल त खूब ॾींदा आहिनि असांजा साईं, कॾहिं माला उन्हनि खां घुरूं। हिकिड़ो ॾाढो सुंदर भजन है, राइट ट्रेंडिंग भजन है, एफ शार्प मेजर रखिए भैया, एफ शार्प। सभिनीनि खे हाज़िरी लगाइणी आहे भाई। ॾाढो सुंदर भाव, ॾाढो सुंदर भजन। हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, हो मुझे ला दो भजन वाली वो ही माला। कौन सी माला? हो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, हो जाके रटने से मिल जाए नंद लाला। मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला। हो जाके रटने से मिल जाए नंद लाला, हो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, हो जाके रटने से मिल जाए नंद लाला। मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला। की सेवा जय हो। बोलो वसण गोट की जय। यशोदा ने फेरी, जो माला यशोदा ने फेरी, हो जो माला यशोदा ने फेरी, जो माला यशोदा ने फेरी, हाँ जो माला यशोदा ने फेरी, जो माला यशोदा ने। तो फिर देखो लीला दिखा गए गोपाला, तो देखो लीला दिखा ले गोपाला, देखो लीला दिखा गए नंद लाला, देखो लीला दिखा ले नंद लाला। मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो। भाई ताड़ी की सेवा भाई तो
द्रौपदी ने फेरी, जो माला द्रौपदी ने फेरी, हाँ जो माला द्रौपदी ने फेरी, जो माला द्रौपदी ने फेरी। देखो चीर बढ़ा गए नंद लाला, देखो बड़ा है नंद लाला, देखो चीर बढ़ा गए गोपाला, देखो चीर बड़ा है गोपाला। मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो। क्या बात है। कह के माला कपे हरि नाम जी संतन को कह के भई हथ मथी करे ॿुधायो त पोइ भाई ॻाइणो त पवंदो न। मुझे ला दो ला दो ला दो ला दो, मुझे ला दो ला दो, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला। वो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, वो जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला। हाँ मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, ओ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, ओ मुझे ला दो भजन वाली वही माला। बोलो वृंदावन बिहारी लाल, बोलो वसण घोट शहनशाह पारुषा साय, आयो लाल सभई ताड़ियों वजाए चो झूलेलाल। भाई संतन जे चरणन में यही प्रार्थना है कि साईं असां के भी कबूल कजो, असांजी भक्ति सेवा कबूल कजो। सदा प्रभु जे चरणन में यही अरदास आ कि असां के खूब भक्ति खूब सेवा मिले। और हे दर त एड़ो आ भाई, ॾिसो हे मां तव्हां के कोई खुश करण जे लाइ न चवंदुमि भाई, है ना, हे बिल्कुल दिल जी गाल ऐं सच्ची गाल। हे दर एड़ो आ जाते हर संत महात्मा ईंदा आहिनि ऐं प्रणाम कंदा आहिनि। हे दर एड़ो आ जाते हर कलाकार इन मंच के स्पर्श करण चाहींदो आहे। और हे दर एड़ो आ कोई अगर परायो भी अचे त हिक ॾींहं में उनखे अपनायो वेंदो आहे, हिक ॾींहं में, उन ई ॾींहुं ऑन द स्पॉट, ओॾी महिल ई उहो पंहिंजो थी वेंदो आहे। इन ई दर तां हिकिड़ो असां हिकिड़ो भॼन ॿुधियो आहे, शायद असांजा उदय भैया इहो भॼन गाईंदा आहिनि, काफ़ी साल पहिरीं रिकॉर्डिंग मां ॿुधी। जेको मोहब्बत वेठो विराहे, ओ परावन खे भी पंहिंजो बणाए, ओ हथ मथे करे ॿुधायो केर आहे। बाबा परमानंद आहे, बाबा परमानंद आहे, बाबा परमानंद आए, साईं परमानंद आए, बाबा परमानंद आहे, साईं परमानंद ओ आहे। बाबा परमानंद आए, साईं परमानंद आए। ओ जेको मोहब्बत वेठो विराहे, जेको मोहब्बत वेठो विराए, ओ परावन खे भी पंहिंजो बणाए, परावन खे भी पंहिंजो बणाए। हा हथ मथे करे ॿुधायो केर आहे। बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे, बाबा परमानंद आए, साईं परमानंद आए, बाबा परमानंद आहे, साईं परमानंद आहे। ओ मत वारी वन्या बल्ले हारी वन्या, लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या, वारी वन्या बल्ले हारी वन्या, माता वारी वन्या बल्ले हारी वन्या। ओ मत वारी वन्या बल्ले हारी वन्या, लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या, वारी वन्या बल्ले हारी वन्या, माता वारी वन्या बल्ले हारी वन्या। ओ असां पंहिंजो यार चूंडे कयो आ, ओ असां पंहिंजो यार चूंडे कयो आ, ओ लखन में दिलदार चूंडे कयो आ, हे लखन में दिलदार चूंडे कयो आ,
ओ साईं काली राम चूंडे खयो ओ बाबा काली राम चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार जय हो बोले साईं वसण गोल की जय हो हेलो सुहिणी सूरत वारो साईं सुहिणी सूरत प्यारो साईं आहा मोहिनी मूरत वारो साईं ओ जेको अर्ज सब जा जाए जेको सब जा अर्ज अगाए ओ परावन खे भी पंहिंजो बणाए परावन खे भी आ हथ मथे करे ॿुधायो केर आहे बाबा परमानंद आहे साईं परमानंद आहे साईं परमानंद ओ बाबा परमानंद आहे साईं परमानंद आहे परमानंद आहे साईं परमानंद जिए हलाए तीए बाबा जिए हलाए तीए बाबा बाबा जिए हलाए तीए बाबा जिए हलाए तीए बाबा ले बढ़ाओ राजिया साईं वसण शाह राजिया हो राजिया साईं वसण शाह राजिया हो राजिया साईं असांजो राजिया राजिया साईं वसण शाह राजिया ओ हम दीवाने साईं के क्यों डरे जमाने से हम दीवाने साईं के क्यों डरे जमाने से हाँ हम दीवाने साईं के क्यों डरे जमाने से हम दीवाने साईं के क्यों डरे जमाने से अरे सिलसिला हमारा है सिलसिला हमारा है रोहिणी घराने से हाँ सिलसिला हमारा है रोहिणी घराने से ओ माता वारी वन्या बल्ले हारी वन्या लखे वारी वन्या करोड़े वारी वन्या माता वारी वन्या बल्ले हारी वन्या वारी वन्या बल्ले हारी वन्या ओ लगा मेला नसीबन जा ये मेला नसीबन जा लगा मेला नसीबन जा आहिद मेला नसीबन जा अच मिली करे भागुर पाए मिली करे भागुर गुर पाए अज दीन खुशी जो आए विधि खुशी दुआ ओ लगा मेला नसीबन जा ये मेला नसीबन जा हाँ लगा मेला नसीबन जा आहिद मेला नसीबन जा ओ लगा मेला नसीबन जा लगा मेला नसीबन जा लगा मेला नसीबन जा आहिद मेला दरवेशन जा अरे करके इशारों बुलाए गई रे करके इशारों हाँ करके इशारों बुलाए गई रे करके इशारों कौन बरसाने की छोरी राधा गोरी गोरी हाँ बरसाने की छोरी राधा गोरी गोरी हाँ बरसाने की छोरी राधा गोरी गोरी बरसाने की छोरी राधा गोरी गोरी सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल 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 सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल
लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले झूले लाल आयो लाल सभई चो झूल बोलो बसण गोट शहनशाह पारूशा सा बाबा परमानंद साहब सभिनी संतन महात्माओं की